ब्रेकिंग न्यूज़ है नाज़रीन खैरपुर में असां शेयर कंदा त मेहरान कैंपस खैरपुर के शागिर्दनि जो ऑनलाइन क्लासनि खिलाफ़ बाइकाट थियो आहे। इंतज़ामिया टेक्निकल इशूज़ ॼाणाए छॾियो आहे। गुज़िरियल केतिरनि ई ॾींहंनि खां मेहरान कैंपस खैरपुर मीरज जे शागिर्दनि ऑनलाइन क्लासनि जा खिलाफ़ मुकम्मल तौर ते बाइकाट कयो। कंहिं बि शागिर्द ऑनलाइन क्लास न वरितो। उन हवाले सां इंतज़ामिया खां हायर अथॉरिटीज़ पारां क्लास न हलण जो सबबु पुछियो वियो त उन्हनि बाइकाट खे लिकाइण जे लाइ टेक्निकल इशू जो जवाब ॼाणायो। शागिर्दनि पारां हायर अथॉरिटीज़ ॾे ईमेल के ज़रिए इहा निशानदही कराई वई त इहो सिस्टम में इशू न पर कैंपस जा क्लास फिज़िकल हलाइण जे लाइ शागिर्दनि पुरअमन बाइकाट कयो को। शागिर्दनि जो चवणु आहे त जेसीं ताईं मुकम्मल फिज़िकल क्लास न हलंदा तेसीं ताईं केर बि ऑनलाइन क्लास न वठंदो। अहम ख़बर खां आगाह करे रहिया आहियूं नाज़रीन खैरपुर मां, जिते मेहरान कैंपस खैरपुर जे शागिर्दनि जो ऑनलाइन क्लासनि खिलाफ़ बाइकाट कयो वियो आहे। इंतज़ामिया टेक्निकल इशूज़ ॼाणाए छॾियो आहे। गुज़िरियल केतिरनि ई ॾींहंनि खां मेहरान कैंपस खैरपुर मीरज जे शागिर्दनि ऑनलाइन क्लासनि खिलाफ़ मुकम्मल तौर ते बाइकाट कयो हो। कंहिं बि शागिर्द ऑनलाइन क्लास न वरितो हुयो। उन हवाले सां इंतज़ामिया खां हायर अथॉरिटीज़ पारां क्लास न हलण जो सबबु पुछियो वियो त उन्हनि बाइकाट खे लिकाइण जे लाइ टेक्निकल इशू जो जवाब ॼाणायो। ॿिए पासे शागिर्दनि पारां हायर अथॉरिटीज़ ॾे ईमेल जे ज़रिए इहा निशानदही कराई वई त इहो सिस्टम में इशू न पर कैंपस जा क्लास फिज़िकल हलाइण जे लाइ शागिर्दनि पुरअमन बाइकाट कयो हो। शागिर्दनि जो चवणु आहे त जेसीं ताईं मुकम्मल फिज़िकल क्लास न हलंदा तेसीं ताईं केर बि ऑनलाइन क्लास न वठंदो। अहम ख़बर खां अव्हांखे आगाह करे रहिया आहियूं नाज़रीन मेहरान कैंपस खैरपुर जे शागिर्दनि जो ऑनलाइन क्लासनि खिलाफ़ बाइकाट कयो वियो आहे। इंतज़ामिया टेक्निकल इशूज़ ॼाणाए छॾियो आहे। गुज़िरियल केतिरनि ई ॾींहंनि खां मेहरान कैंपस खैरपुर मीरज जे शागिर्दनि ऑनलाइन क्लासनि खिलाफ़ मुकम्मल तौर ते बाइकाट कयो हो। कंहिं बि शागिर्द ऑनलाइन क्लास न वरितो। उन हवाले सां इंतज़ामिया खां हायर अथॉरिटीज़ पारां क्लास न हलण जो सबबु पुछियो वियो त उन्हनि बाइकाट खे लिकाइण जे लाइ टेक्निकल इशूज़ जो जवाब ॼाणायो। शागिर्दनि पारां हायर अथॉरिटीज़ ॾे ईमेल जे ज़रिए इहा निशानदही कराई वई त इहो सिस्टम में इशू न पर कैंपस जा क्लास फिज़िकल हलाइण जे लाइ शागिर्दनि पुरअमन बाइकाट कयो हो। ॿिए पासे शागिर्दनि जो चवणु आहे त जेसीं ताईं मुकम्मल फिज़िकल क्लास न हलंदा तेसीं ताईं केर बि ऑनलाइन क्लास न वठंदो। इन हवाले सां वधीक तफ़सील वठंदासीं खैरपुर मां धरती टीवी जे रिपोर्टर शिराज शाह जीलानी खां। जी शिराज शाह जीलानी, हिन जा कहिड़ा तफ़सील आहिनि? हाँ जी बिल्कुल तव्हांखे मां ॿुधाईंदो वञा त गुज़िरियल 3 ॾींहंनि खां लगातार मेहरान कैंपस खैरपुर मीरज जे शागिर्दनि पारां ऐलानियल क्लासनि खिलाफ़ मुकम्मल बाइकाट कयो वियो आहे ऐं कंहिं बि शागिर्द बाइकाट कयो आहे। कंहिं बि शागिर्द ऐलानियल क्लास न वरितो आहे। जॾहिं इंतज़ामिया खां हायर अथॉरिटी पारां क्लास न हलण सबबु पुछियो वियो त उन्हनि बाइकाट खे लिकाइण लाइ टेक्निकल इशू जो जवाब ॼाणायो आहे। ऐं जॾहिं शागिर्दनि पारां हायर अथॉरिटीज़ ॾे मेल जे ज़रिए उहा निशानगी कराई वई त उहो सिस्टम में इशू न पर कैंपस जे क्लास फिज़िकल हलाइण लाइ शागिर्दनि पारां पुरअमन बाइकाट कयो वियो हुयो त इंतज़ामिया पारां शागिर्दनि सां वेगी माह वारो सलूक बरक़रार रखंदे मुई उहो ॼाणायो वियो त इहा सिस्टम में ख़राबी हुई, जंहिंजे करे शागिर्दनि क्लास न वठी सघिया हुया। जेका असां सम्झूं था त असां शागिर्दनि जे हक़नि खे लताड़ण लाइ हिकु किरियल हरकत कई वई आहे ऐं जंहिंजी असां सख़्तु लफ़्ज़नि में मुज़बत कयूं था ऐं इहो पिणु ऐलान कयूं था त जेसीं ताईं शागिर्दनि जा मुकम्मल फिज़िकल क्लास न हलंदा ऐं केर बि शागिर्द एनालाइज़ क्लास न वठंदो तेसीं ताईं असां पंहिंजी मीडिया जे दोस्तनि ऐं सोशल वर्करनि ऐं तरक़ी पसंद साथियुनि खे अर्ज़ था कयूं त हिन नाइंसाफ़ी ख़िलाफ़ शागिर्दनि खे इंसाफ़ ॾेई असांजे मुस्तक़बिल खे बचाए वञे। जी ठीकु आहे शिराज शाह जीलानी, तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ वॾी महिरबानी।